शान वधायो टोपी जो जे शाह सजल के जन्म दिनो जेमे तो कलंदर रक्स करे जेमे तो सिद्धू तार भाई जेमे तो कलंदर रक्स करे जेमे तो कलंदर रक्स करे जेमे तो सिद्धू तार सदाई करी मथे सुगार साईं सदाई करी मथे सुगार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करे अब मौजूद जी लतीफ इलाद ता सभिनी के सुबह जो सलाम नंढड़ी कोशिश कई है साईं मोहम्मद खान सांगी साहब साईं मुबारक लाशारी ऐं सागर साईं वेठा आहिनि जेकॾहिं ग़लती जी गुंजाइश हुजे त माज़रत खां आहियूं पहिरीं नज़र आहे सिंध सदियुनि खां अमन जी धरती रही आहे सिंध सदियुनि खां अमन जो पैगाम ॾिनो आहे उन सिंध धरती ते नज़म आहे तव्हांजे आॾो पेश कयां थो अख पटिजण ते एहसास थियमि अख पटिजण ते एहसास थियमि ही धरती केॾी अमूला अख पटिजण ते एहसास थियमि ही धरती केॾी अमूला सीने में समायल प्यार ॾिठमि अख पटिजण ते एहसास थियमि ही धरती केॾी अमूला सीने में समायल प्यार ॾिठमि ऐं हंज में चीजल माउ जियां सिर तुंहिंजो मुंहिंजो आहे ढकियल सिर तुंहिंजो मुंहिंजो आहे ढकियल ही कुब रब जी रहमत आहे ही सिंधु आई धरती आज मान वधायो अजरक जो ही सिंधु आई धरती आज मान वधायो अजरक जो जे शान वधायो टोपीअ जो जे शाह सजल खे जन्म ॾिनो ही सिंधु आई धरती ही सिंधु आई धरती आज मान वधायो अजरक जो जे शान वधायो टोपी जो जे शाह सजल खे जन्म ॾिनो जेमे तो कलंदर रक्स करे जेमे तो सिद्धू तार करे जेमे तो कलंदर रक्स करे जेमे तो कलंदर रक्स करे जेमे तो सिद्धू तार भरे ही सिंध सदन का सूफिन जी जिन अमन सदोआ दर्श नो जिन अमन जी कई प्रचार हुई क्यों हुकुम तहन जी सार कजे पोरे का कॾे न हार कजे पर हाणे सागी ॻाल्हि ना पर हाणे सागी ॻाल्हि ना जे वक्त ॾिसां तो सिंधड़ीअ खे पर हाणे सागी ॻाल्हि ना जे वक्त ॾिसां तो सिंधड़ीअ खे कश्मीर कलाची ताईं हाणे जित कुशन जो कोई नाम ना जित कुशन जो कोई नाम ना हिम्मत भरियो कोई नाम ना हर पासे दुखन जो अडोला को हर पासे दुखन जो अडोला को जण अंगरन ते ओखो रोला हर चेहरो मुरकला हित तरसे हर चेहरो मुरकला हित तरसे ऐं हर सान खामोशी ऐं हर सान हित तड़पे ऐं वरी ते नौजवाननि जे लाइ मैसेज आहे पैगाम आहे जेके भी नौजवान पढ़न था पंहिंजी ज़िंदगीअ खे संवारनि था अॻियां वधनि था मुस्तक़बिल लाइ उन्हनि जे लाइ आहे त तूं प्रिय फुटण जी ख्वाहिश कर तूं प्रिय फुटण जी ख्वाहिश कर ऐं जाग उथण जी कोशिश कर तू प्रिय फुटण जी ख्वाहिश कर ऐं जाग उथण जी कोशिश कर हिते अमन तुंहिंजो कुल मक़सद आहे हिते अमन तुंहिंजो कुल मक़सद आहे अमन तुंहिंजो कुल मक़सद आहे